हिन ॾींहंनि में पौलुस जो फिलिपियो खे लिखियलु ख़त हिन खे पढ़ी रहिया आहियूं। हाणे असां 3 अध्याय ते अची पहुता आहियूं। हलो त अॻिते वधंदे 12 वचन खे पढ़ूं। फिलिपियो जो 3 अध्याय ऐं 12 वचन हीअं ॿुधाए थो, हे मतिलबु कोन्हे त मां पाए चुको आहियां या सिद्ध थी चुको आहियां, पर हुन शइ खे पकड़ण जे लाइ धुकंदो हलंदो वञा थो, जंहिंजे लाइ मसीह यीशु मूंखे पकड़ियो हुयो। पौलुस खे हे ज्ञान हुयो त उहो परिपूर्णता न पाए सघंदो, पर हिन ॻाल्हि हुन खे हुन परिपूर्णता जी ओर वधण खां न रोके सघी। परिपूर्णता जो मतिलबु आहे पूरी प्रौढ़ता। पौलुस हे ॼाणे पियो त उहो हिकु पूरी प्रौढ़ता ताईं कोन पहुतो आहे। ॿिए पत्रस जे 18 वचन में पत्रस चवे थो, पर असांजे प्रभु ऐं उद्धारकर्ता यीशु मसीह जे अनुग्रह ऐं पहचान में वधंदा वञो। ऐं पौलुस पत्रस जी हिन ॻाल्हि सां बिल्कुलु सहमत आहे। हाणे 13 वचन में असां पौलुस जे जीवन में कमु करण जो तरीक़ो ॾिसंदासीं। त पढ़ूं फिलिपियो जो 3 अध्याय ऐं 13 वचन। फिलिपियो जो 3 अध्याय ऐं 13 वचन ॿुधाए थो, हे भाउर, मुंहिंजी भावना हे कोन्हे त मां झले चुको आहियां, पर छड़ो हे हिकु कमु कंदो आहियां त जेकी ॻाल्हियूं पुठियों रहिजी वियूं आहिनि हुननि खे भुली करे अॻिते जी ॻाल्हियुनि जे तरफ़ वधंदो हलां। मुंहिंजी हे भावना कोन्हे त मां झले चुको आहियां। पौलुस चई रहियो आहे त उहो पंहिंजी मंज़िल ते पहुची कोन वियो आहे। दुख जी ॻाल्हि आहे त घणा ई संत पंहिंजी अज्ञानता सां सहमत आहिनि। उहे सोचींदा आहिनि त हुननि खे सॼो ज्ञान आहे, त उहे सभु कुझु ॼाणींदा आहिनि, पर छड़ो हे हिकु कमु कंदो आहियां। हुन सादी ज़िंदगीअ जे बारे में ॻाल्हायो। अगरि असां मसीह जीवन खे हेठि हुन जाइ ते खणी अचूं जिते हुन खे हुजणु खपे, त उहा जीवन बिल्कुलु बि उलझल न हुजे हा। पौलुस पंहिंजी ज़िंदगीअ खे छिले छिले हुन खे हिकु ई वीचार बिंदुअ ते आणे छॾियो हुयईं, जेकी ॻाल्हियूं पुठियों रहिजी वियूं आहिनि हुननि खे भुली करे। पौलुस पंहिंजी ग़लतियुनि सां भरियल पिछले ज़िंदगीअ खे पुठियों ई थो छॾे ॾे, ताकी उहा हुन खे हुन जे भविष्य लाइ अड़चन पैदा करण जहिड़ी न थिए। भविष्य पौलुस पंहिंजे वर्तमान में रहंदो हुयो ऐं पंहिंजे भविष्य जो पूरो अनुमान लॻाए हुन जी अपेक्षा में रहंदो हुयो, जॾहिं उहो वधंदो ऐं विकासित थींदो। कंहिं चयो आहे, अॼु उहो सुभाणे जो ॾींहुं आहे जंहिंजे बारे में तव्हां कल्ह चिंतित हुयो। हलो हाणे असां पढ़ूं फिलिपियो जो 3 अध्याय ऐं 14 वचन। फिलिपियो जो 3 अध्याय ऐं 14 वचन ॿुधाए थो, निशाने जी ओर ॾुकंदो हलंदो वञा थो, ताकी उहो इनाम पायां जंहिंजे लाइ परमेश्वर मूंखे मसीह यीशुअ में मथे सॾियो आहे। मां निशाने जी ओर ॾुकंदो हलंदो वञा थो ताकी उहो इनाम पायां। पौलुस पाण खे उहो पटरीअ जो खिलाड़ी थो सॾाए जेको हुन इनाम लाइ थो भॼे। असांखे हे यादि रखणु घुर्जे त पौलुस हुन अंतरदेश में रांदि प्रतियोगिता जंहिंखे ओलंपिक गेम्स चयो वेंदो आहे हुन जो पाण साक्षी रहियो आहे। शायदि हुन खे साक्षी थियण जो हर मौक़ो मिलियो हूंदो एफिसुस में। हुते हिकिड़ो ॾाढो वॾो गोलाकार रंगित मंडल हुयो जंहिंमें 100,000 यानी 1,00,000 माण्हू वेही सघंदा हुया, ऐं तॾहिं ओलंपिक जी प्रतियोगिता हुते कराई वेंदी हुई। पौलुस एफिसुस में 3 साल रहियो हुयो ऐं मूंखे हे विश्वास करण लाइ बि ॾुखियो थो थिए त हुन उते प्रतियोगिता कोन ॾिठी हुई। ध्यान सां ॾिठो वञे त पौलुस पंहिंजे ख़तनि में ख़ासि करे खेल कूद जी प्रतियोगिताउनि में इस्तेमालु लफ़्ज़ ऐं अखर ई वापरींदो हुयो। उहो इनाम पायां
जंहिंजे लाइ परमेश्वर मूंखे मसीह यीशुअ में मथे सॾियो आहे। हे इनाम हिकु जागतिक पुरस्कार कोन्हे, पर उहो इनाम मथे खयो वञणु ऐं मसीह जी उपस्थिति में हुजणु हे आहे। परमेश्वर जो उहो महान बुलावो, हिन हिसे जो अनुवाद कॾहिं हीअं बि कयो वेंदो आहे, परमेश्वर खां मसीह यीशुअ में मथे सॾायो वञणु। असां हुन जी उपस्थितीअ में हुजण वारा आहियूं, असां हुन जहिड़ा हुजण वारा आहियूं। पौलुस जेकी हे ॻाल्हियूं करे रहियो आहे, उहे हुन लाइ हुते भविष्य में आहिनि। हाणे मूंखे हिकु ॻाल्हि स्पष्ट करणु ॾियो, असांखे उद्धार लाइ भॼणो कोन पवंदो आहे। उद्धार इहो हिकु इनाम आहे। असां वटि मसीह आहे या त कोन्हे, असां हुन ते भरोसो कंदा आहियूं या कोन कंदा आहियूं। उद्धार पाइण जो हिकु ई तरीक़ो आहे ऐं उहो आहे मसीह में विश्वास द्वारा। उहो हिकु दान आहे, तोहफ़ो आहे। दान या तोहफ़ो इनाम खां बिल्कुलु अलॻि आहे। मुंहिंजे कम जे ठिकाने ते मुंहिंजे कर्मचारियुनि मूंखे मुंहिंजे जन्म ॾींहं ते हिकिड़ो तोहफ़ो ॾिनो। हुन में कंहिं चयो, असां तव्हां लाइ तोहफ़ो आंदो आहे, ऐं मूंखे हथ में हिकिड़ो बक्सो ॾिनऊं। मां हुननि ते भरोसो कयो ऐं उहो खणी वरितो। मां पंहिंजा हथ पुठियां करे हे न चयो, तव्हां मज़ाक त नथा कयो? छा तव्हां सच में मूंसां हीअं पेश था अचो? मूंखे हे ख़ातिरी कोन्हे त तव्हां हे मुंहिंजे लाइ वठी आया आहियो। न, मां हीअं कोन कयो। मां छड़ो उहो तोहफ़ो स्वीकार कयो ऐं हुननि जो शुक्र मञियो। मूंखे उहो हासिल करण लाइ दौड़ में भाग वठी दौड़ जीतणी कोन पई। मूंखे हुन लाइ कम बि कोन करणो पियो। उहो हिकिड़ो तोहफ़ो हुयो। एफिसियों जे 2 अध्याय जे 8 खां 9 वचन ताईं लिखियलु आहे, छो त विश्वास जे द्वारा अनुग्रह ई सां तव्हांजो उद्धार थियो आहे, ऐं हे तव्हां जी ओर सां न, वरन परमेश्वर जो दान आहे, ऐं न कर्मनि जे करे। हीअं न थिए त कोई घमंड करे। उद्धार हिकु दौड़ में कोन जीतियो वेंदो आहे। उद्धार हिकु तोहफ़ो आहे जेको स्वीकारणु खपे। हाणे पौलुस अनंत काल जे जीवन खे पाइण खां पोइ ॿाहिरि दौड़ में शामिल थियो आहे, ताकि उहो इनाम पाए सघे। मसीह ई हुन लाइ सभु कुझु थी वियो आहे, ऐं पौलुस भॼी रहियो आहे ताकि हो मसीह खे जीते सघे। कंहिं तरीक़े सां, हां, कंहिं ॾींहुं उहो मसीह जी उपस्थिति में शामिल थियण वारो आहे। हुन जी सॼी सोच हे ई आहे त जॾहिं उहो मसीह जी उपस्थितीअ में अचे थो त उहो शर्मिंदा न थिए। यूहन्ना चए थो त हे संभव आहे त हुन जे प्रकट थियण ते असां शर्मिंदा थींदासीं। पहिरें यूहन्ना जे 2 अध्याय जे 28 वचन जे अनुसार, अतः हे ॿार, हुन में बनियल रहियो त जॾहिं उहो प्रगट थिए त असांखे आत्मविश्वास हुजे ऐं असां हुन जे अचण ते हुन जे साम्हूं लज्जित न थियूं। अॼु हेड़ा घणाई मसीही विश्वासी हे ॻाल्हाए रहिया आहिनि त उहे आशा था कनि त मसीह अचणु खपे, ऐं हे उहे विश्वासी आहिनि जेके अगरि हे ॼाणनि त मसीह जे अचण जो मतिलबु हुननि जे लाइ छा थींदो, त उहे शायदि हे आशा रखणु लॻंदा त उहे थोरे वक़्त खां पोइ हुननि जे साम्हूं अचे। अगरि तव्हांखे लॻे थो त तव्हां हिकिड़ी लापरवाह मसीही ज़िंदगी जी सघो था ऐं तव्हांखे हुन लाइ जवाबु कोन ॾियणु पवंदो, त तव्हां बिल्कुलु ई ग़लति आहियो। हिकु ॾींहुं तव्हांखे मसीह जे न्याय जे कुर्सी जे साम्हूं बीहणो पवंदो ऐं तव्हांखे हे हिसाबु ॾियणो पवंदो त तव्हां पंहिंजी ज़िंदगी कीअं बिताई आहे। मां तव्हांखे हे सलाह ॾियां थो त तव्हां हुन पटरीअ ते लही अचो ऐं मसीह लाइ जीअण लॻो। फिलिपियो जो 3 अध्याय
ऐं 15 वचन हाणे असां ॾिसंदासीं। फिलिपियो जो 4 अध्याय ऐं 15 वचन ॿुधाए थो, असां मां जेतिरा सिद्ध आहिनि हे ही वीचार रखनि, ऐं अगरि कहिड़ी ॻाल्हि में तव्हांजो ॿियो ई वीचार हुजे त परमेश्वर हुन खे बि तव्हां मथां प्रगट करे छॾंदो। असां मां जेतिरा सिद्ध आहिनि, पौलुस जो हीअं चवण जो मतिलबु छा आहे? मूंखे लॻे थो मां हिन ॻाल्हि खे नारंगीअ जे वण जी मिसाल ॾेई सम्झाए सघां थो। मुंहिंजा 3 नारंगीअ जा वण हिन साल में घणनि ई फलनि सां भरियल आहिनि। घणियूं ई नारंगियूं अञा ताईं साए रंग जूं आहिनि, पर हिन वक़्त लाइ उहे हिकदमि सही आहिनि। पर अगरि तव्हां मूंखे 1 महीने खां पोइ गॾिजंदव ऐं नारंगीअ खे साॻे ई साए रूप में पाईंदव जीअं उहे हाणे आहिनि, त उहे उत्तम न सॾायूं वेंदियूं। जॾहिं पौलुस परिपूर्णता जी ॻाल्हि करे रहे थो त हुन जो मतिलबु आहे हुन प्रौढ़ता जी दशा ताईं पहुचणु जिते हिक खे हुजणु घुर्जे। ॿी मिसाल हिकिड़े नंढे ॿार जी आहे। कल्पना कयो त हिकिड़ो 17 महीने जो ॿारु आहे। वाह, छा ख़ूबसूरत ॿारु आहे! उहो दिलि खे जीते थो छॾे। पर हिन ई ॿार खे अगरि तव्हां 17 साल खां पोइ मिलंदव, हुन खे हुन ई तोतली ज़बान में ता हीअं चवंदे ॿुधंदव त तव्हां सोचींदव त ॿार में सच में कुझु ॾाढो ग़लति आहे। पौलुस जे मन में प्रौढ़ता जो ही वीचार आहे। उहो हे चई रहियो आहे, असां मां जेतिरा सिद्ध आहिनि हे ही वीचार रखनि। ॿियनि लफ़्ज़नि में पौलुस जहिड़ो ई मन रखो। हुन पटरीअ ते वञण ऐं पौलुस सां गॾु हुन मंज़िल ते पहुचण जी पूरी कोशिश कयो। ऐं अगरि कहिड़ी ॻाल्हि में तव्हांजो ॿियो वीचार हुजे त परमेश्वर हुन खे बि तव्हां मथां प्रगट करे छॾंदो। शायदि तव्हांजे मन में हिकु योजना आहे, पर परमेश्वर वटि तव्हां करण लाइ ॿियो कुझु ई कमु आहे। अगरि तव्हां परमेश्वर जी इच्छा करणु चाहियो था त उहो तव्हांखे हुन जी पंहिंजी इच्छा ॾेखारींदो। परमेश्वर हुन ई विश्वासीअ जी अगुवाई करे सघंदो जेको हुन जी इच्छा खे मञी पंहिंजी इच्छा ठाहे वठंदो। छा तव्हांखे यादि आहे त भजन संहिता ॻाइण वारे असांखे चयो त हुन घोड़े या गध वांगुरु न थियो जिन्हनि खे मुंहं में लगाम हुजण ई खपे ताकी हुननि जी अगुवाई कई वञी सघे। अगरि परमेश्वर बि तव्हांजी अगुवाई इन्हीअ तरीक़े सां करे त तव्हांखे ॾाढो दुख थींदो। तव्हां परमेश्वर खे तव्हांखे हुन जी अखियुनि सां अगुवाई छो नथा करणु ॾियो? हुन खे त इहो ई तरीक़ो वणंदो आहे। पौलुस बि असांखे हे ही ॻाल्हि चई रहियो आहे। परमेश्वर तव्हांखे बि प्रगट कंदो। अगरि तव्हां परमेश्वर जी अगुवाई चाहियो था त उहो पंहिंजी इच्छा तव्हांखे प्रगट ज़रूरु कंदो। मां मसीही माण्हुनि खे हे चवंदे ॿुधो आहे, काश मां परमेश्वर जी इच्छा ॼाणे सघां हा। हे प्रभु यीशु मसीह सां रिश्तो निभाइण जी ॻाल्हि आहे। हे हुन जे क़रीब थियण जो मामिलो आहे। जॾहिं परमेश्वर तव्हांखे पंहिंजी इच्छा ॾेखारे थो, हुन जी इच्छा खे त करण लाइ राज़ी थियण जी ॻाल्हि आहे। परमेश्वर जी इच्छा खे ॼाणण लाइ ॿियो कोई आसान रस्तो कोन्हे को। अगरि कोई हिकु लापरवाह ज़िंदगी जी रहियो आहे त हुन खे हिकिड़े दृष्टांत जी या देवदूत जी या कहिड़ी साई रोशनीअ जी आशा कोन रखणु घुर्जे जेकी हुन खे हुन संकट मां कढंदी। अगरि तव्हां रोज़ परमेश्वर सां गॾु हली रहिया आहियो ऐं तव्हांजी इच्छा आहे त उहो तव्हांजी अगुवाई करे त तव्हां हुन जी इच्छा ॼाणणु लॻंदव। हे इच्छा तव्हांखे ज़िंदगीअ में सही रस्ते ते रखंदी ऐं तव्हांजे दिलि में ॾाढो आनंद थींदो। ॾिसूं त सोने वचन में पौलुस छा चई रहियो आहे।
त हाणे पढ़ंदासीं फिलिपियो जो 3 अध्याय ऐं 16 वचन। इन्हीअ करे जेसि ताईं असां पहुचिया आहियूं हुन ई जे अनुसार हलूं। पौलुस हिते फिलिपियो जे विश्वासियुनि खे हुन ॾुकण जी पटरीअ ते लही अचण लाइ उत्साहित करे रहियो आहे। उहो चाहे थो त उहे बि हुन इनाम लाइ ॾुकनि, हुन परमेश्वर जे महान बुलावे लाइ जेको मसीह यीशु में आहे। पोइ पौलुस पाण खे हिकु मिसाल जे तौर ते पेश थो करे। हिन लाइ असां पढ़ंदासीं फिलिपियो जो 3 अध्याय ऐं 17 वचन। फिलिपियो जो 3 अध्याय ऐं 17 वचन ॿुधाए थो, हे भाउर, तव्हां सभु मिली करे मूं जहिड़ी ही चाल हलो ऐं हुननि खे पहचाने रखो जेका हिन रीतिअ ते हलनि था, जंहिंजी मिसाल तव्हां असां में पायो था। काश मां बि हेड़ा ई लफ़्ज़ चई सघां। मां हीअं कोन थो चई सघां, पर पौलुस हीअं चई सघे थो। अगरि तव्हांखे हे ॼाणणो आहे त कीअं कजे त मूंखे ॾिसो। हे नक़ल कोन हुजणु घुरिजे। हुन जो चवण जो मतिलबु आहे त तव्हां मसीह जी देह में यानी कलीसिया में मसीह जी शक्तिअ खे विराइणु सिखो। मुंहिंजो विश्वास आहे त हिकिड़े विश्वासीअ खे हिकिड़ी मसीह संस्था में कमु करणु योग्य आहे जेका कलीसिया आहे। उहा कलीसिया हिकिड़ी ऊची इमारत कोन हुजणु घुरिजे जंहिंजे मथां मीनार आहे। घणा ई माण्हू सोचींदा आहिनि त असांखे हिकिड़े प्रकार जी इमारत में वञणु घुरिजे। हिन जी ज़रूरत ई कोन्हे। तव्हां हिकिड़ी मसीही संस्था में कमु करे सघंदा आहियो। अगरि तव्हांजे समुदाय में हिकिड़ी सुठी बाइबल जी सिख्या ॾियण वारी कलीसिया आहे जिते परमेश्वर जो वचन ॿुधायो वेंदो आहे ऐं तव्हांजी हुन सां सुञाणप कोन्हे त तव्हां परमेश्वर जी इच्छा खां ॿाहिरि आहियो। अगरि तव्हांजे शहर में हिकिड़ी सुठी मसीही संस्था आहे जंहिंजे द्वारा परमेश्वर कमु करे रहियो आहे ऐं तव्हां हुन खे पंहिंजो समर्थन न ॾेई रहिया आहियो त मूंखे लॻे थो त तव्हां परमेश्वर जी इच्छा जे ॿाहिरि आहियो। पौलुस जे चवण जो हे ई मतिलबु आहे। हाणे पौलुस हुन नकारात्मक पासे ते वीचार विमर्श करे रहियो आहे। फिलिपियो जो 3 अध्याय 18 ऐं 19 वचन हाणे असां पढ़ंदासीं। फिलिपियो जो 3 अध्याय 18 ऐं 19 वचन। छो त घणा अहिड़ी हालत हलंदा आहिनि जंहिंजी चर्चा मां तव्हां सां घड़ी घड़ी कई आहे ऐं हाणे बि रोई रोई चवां थो त उहे पंहिंजी हालत सां मसीह जे क्रूस जा ॿाहिरी आहिनि। हुननि जो अंत विनाश आहे। हुननि जो ईश्वर पेट आहे। उहे पंहिंजी लज्जा जी ॻाल्हियूं ते घमंड कंदा आहिनि ऐं पृथ्वीअ जी शयुनि ते मन लॻाईंदा रहंदा आहिनि। हिते पौलुस हुननि माण्हुनि जी कड़ी निंदा करे रहियो आहे जेके मसीह हुजण जो छड़ो दावो कंदा आहिनि। उहे हे दावो था कनि पर हुननि जे ज़िंदगीअ जी त अलॻि ई तस्वीर आहे। हुननि जो ईश्वर हुननि जो पेट आहे। हे ॾाढी बुरी ॻाल्हि आहे। हिन जो मतिलबु हे आहे त हुननि जी बुख हुननि जी अगुवाई कंदी आहे। घणनि ई दावेदारनि मसीही माण्हुनि जी बुख पैसे जी हूंदी आहे। उहे हुन सर्वशक्तिमान रुपए लाइ कुझु बि करे सघंदा आहिनि ऐं कहिड़ी बि हद ताईं वञी सघंदा आहिनि। ॿियनि खे अनैतिक संबंध ऐं व्यभिचार जी बुख हूंदी आहे ऐं उहे ई हुन जो ईश्वर बणिजी वेंदा आहिनि। ॿिया लालचाईंदा आहिनि, लोभी हूंदा आहिनि ऐं घणनि ई संघर्षनि ऐं निष्फल घमंड जो कारण लोभ ई आहे। मूल कारण हे आहे त हुननि जो दिलो दिमाग़ पृथ्वीअ जे शयुनि में लॻियल आहे। उहे छड़ो पाण लाइ ऐं बसि पाण लाइ ई जीअंदा आहिनि। उहे हुननि ॻाल्हियुनि जो घमंड कंदा आहिनि जिन्हनि खे कंदे या सोचींदे बि हुननि खे शर्म अचणु घुरिजे। पौलुस चवे थो
त अगरि तव्हां मसीह ते भरोसो कयो आहे त अगरि तव्हांजे जीवन में बि उहा क्रांति आई आहे, उहो परिवर्तन थियो आहे जेको दमस्कुस जे रास्ते ते हुन सां गॾु थियो हुयो, अगरि तव्हांजी सोच में हर वक़्त में हर गुण में ऐं हर संपत्तिअ में मसीह समायल आहे, मसीह ई मिलियल आहे, त हे सभु तव्हांजे जीवन जे बारे में ॿुधाईंदो। याकूब पंहिंजे किताब जे 2 अध्याय जे 17 ऐं 18 वचन में हीअं चई रहियो आहे, उअं ई विश्वास बि अगरि कर्मनि सां गॾु न हुजे त पंहिंजे स्वभाव में मुअल हुजल आहे। पर कोई चई सघे थो, तोखे विश्वास आहे ऐं मां कर्म कंदो आहियां, तूं पंहिंजो विश्वास मूंखे कर्मनि बिना त ॾेखार, ऐं मां पंहिंजो विश्वास पंहिंजे कर्मनि जे द्वारा तोखे ॾेखारींदुसि। ॿियनि लफ़्ज़नि में, मुंहिंजा अज़ीज़, अगरि तव्हांखे कोई कर्म कोन्हनि त तव्हांजे पाड़े वार खे तव्हां मनाए कोन सघंदव, हुन खे विश्वास कोन ॾियारे सघंदव। हिकिड़े बाइबल जे पंडित चयो आहे, छड़ो अकेलो विश्वास ई उद्धार ॾिए थो, पर उहो उद्धार ॾियण वारो विश्वास छड़ो अकेलो कोन्हे। घणाई माण्हू सोचींदा आहिनि त इहा सिट जेकी चवे थी जिन्हनि जो ईश्वर हुननि जो पेट आहे, इहा सिट या हे लफ़्ज़ ॾाढा घिनौना आहिनि। ॾिसो, हे सिट या अखर घिनौना कोन्हनि, पर जहिड़ी परिस्थितीअ जे बारे में इहे सिट ॻाल्हाए रही आहे, उहा परिस्थिती त पक ई घिनौनी आहे। मसीही माण्हू खे हिननि जागतिक शयुनि जो ग़ुलाम हूंदे ॾिसी कहिड़ो दुख थींदो आहे, ऐं उहे पृथ्वीअ जे शयुनि ते मन लॻाईंदा रहंदा आहिनि। हाणे असां इहो ॾिसी रहिया आहियूं त पौलुस कहिड़े माण्हुनि जो ज़िक्र ऐं वर्णन करे रहियो आहे। प्रभुअ जो वचन हिकु शीशे वांगुरु आहे जेको मुंहिंजी असली हालति खे मुंहिंजे साम्हूं ॾेखारे थो। शायदि मां हीअं हुजी थो सघां, ऐं प्रभुअ जो वचन हिकु जल समान आहे जेको मूंखे धोई बि वठी सुठो ऐं साफ़ ऐं सिधो बि करे सघे थो। अगरि तव्हां प्रभुअ जो सचो वचन अपनाईंदो त तव्हांजी ज़िंदगी ऐं चरित्र बदिलजी वेंदो, ऐं तव्हां वटि बि उहा आशा अची वेंदी जेकी संदसि पौलुस वटि ख़ुदि हुयसि। अॼु असां हिते ई बीहंदासीं। ॿिए प्रोग्राम में तव्हां सां वरी सां मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं अलविदा।